दोस्तों हे असांजे गड़िया सीन में न होटल जो मालिक आहे। ॾिसो हे होटल अथसि। हे छा उमिरि घर जे वॾा ॿार अची विया आहिनि मुड़ुस जे मथां। ऐं हेॾो हे थाधल बि हलाए थो। ॾिसो तो इहा आहे मुड़सी। अञा चओ त सिंधी गैरतमंद न आहिनि। हला बाबा हला, शाबाश। वाड़े वाह वाड़े वाह जवान वाड़े वाह जवान। हाणे इन ख़ुशीअ में पंहिंजो जेको आहे उहो थो करे त जेको बिल पास थियो आहे न 18 सालनि जी उमिरि में हिननि खे शादी कराए वञो। 17.5 साल उमिरि हिनजी बि थी आहे और त ॾंद भॻा अथई। ॾिसो था न 17.5 साल उमिरि त हाणे महिनत थो करे त जीअं पीउ मिंट शादी कराए। हला पुट हला हिम्मत कर। शाबाश शाबाश हिम्मत कर हिम्मत कर। शाबाश जान के दमादम मस्त कलंदर। इन सॼे होटल जो मालिक अथव। ॾिसो अड़े अड़े सिंधी जवान तुंहिंजी तरक़ी। जल्दी कयो 18 सालनि जो बिल पास थियो आहे। नंढा वॾा परणायो। बरकत अली हाँ हे कॾहिं कोॾी धंधो कंदो आहे। हे पंहिंजो दुकान थी। मां तो न पींदुमि।